अस्सलाम वालेकुम। ये कल पाण गुजरे लेसन में पाण कॉन्सोनेंट एंड वावेल्स विथ कॉन्सोनेंट एंड कॉन्सोनेंट विथ वावेल्स पाण छॾियो। हाणे उन खे अॼु पाण वरी कंटिन्यू करियूं था। बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी वी डब्ल्यू एक्स वाई जेड। हाँ इनमें पाण वावेल्स खणंदासीं। ए ई आई ओ एन यू। सेमी वावेल ॿ पाण वटि डब्ल्यू ऐं वाई। ही आमतौर ते जेके इस्तेमालु थियण वारा वावेल्स घणा आहिनि? अबाउट 5। सेमी वावेल पाण खे ॿ मिलनि था। त जेकर पाण काउंटिंग कंदासीं त पाण वटि वावेल घणा थी वेंदा? 7 वावेल थी वेंदा। आमतौर ते पाण खे मुख़्तलिफ़ लफ़्ज़ पढ़ूं था या मुख़्तलिफ़ को बि सब्जेक्ट पढ़ूं था इंग्लिश जे हिसाब सां। जेकर पाण इंग्लिश लैंग्वेज में पाण पढ़ूं था पाण खे ही जेके लेटर्स पाण खे पढ़ण में मिलनि था। डब्ल्यू जो आवाज़ अॻु में पाण प्रोनाउंस जो साउंड कढिया, उन खां पोइ हाणे अॼु पाण अचूं था हिन जे उच्चारण ते। त जेकर कॉन्सोनेंट ऐं वावेल पाण में मिली करे कहिड़ो उच्चार ठाहे थो, प्रोनाउंस कहिड़ो थो ठाहे। जीअं पाण सिंधी अल्फाबेट में पढ़ंदा आहियूं ज़ेर ज़बर पेश मद जा इहे आवाज़ जॾहिं पाण उचारींदा आहियूं ओॾी महिल असांखे उन्हनि जी पाण असांखे सिंधी में अलिफ ज़बर अ, अलिफ ज़बर अ, बे ज़बर ब, ते पेश तू ऐं थे ज़बर थ। हाणे इन खे पाण ही उच्चार पाण अंग्रेजी में की मैच कंदासीं? में को वो उच्चार कढूं था तो उन लाइ पाण खे ज़बर ज़ेर पेश ऐं ज़बर जी ख़बर ज़रूरत पवे थी। उन जे लाइ अचण सिंधी में असीं अखरनि खे ज़ेर ज़बर ॾेई सघूं था, पर सिंधी में जेकॾहिं पाण हीअ ए लिखूं मथां ज़बर ॾियूं ज़ेर ॾियूं या पेश ॾियूं, हिन पाण कहिड़ो आवाज़ त पाण खे ए मिली वियो पर हिन मां उच्चार कहिड़ो कढंदासीं, प्रोनाउंस कहिड़ो कढंदासीं? उन लाइ पाण खे छा खपंदो? जॾहिं को बि पाण वर्ड लिखूं था वर्ड जी पाण डेफिनेशन करियूं तोखे अॻिते हली कंदासीं, पर हींअर पाण हिन जा प्रोनाउंस पाण करियूं। ठीक है बोलो। हाणे प्रोनाउंस पाण खणूं था लेटर बी। बी के पाण हिकिड़ो ए ॾींदासीं ए, त हिन जो आवाज़ जेको पाण खे ईंदो प्रोनाउंस जेको ईंदो बे ज़बर ब या बे अलिफ बा ईंदो। हिन खे कॾहिं कॾहिं पाण बेहिए बे बि पढ़ंदा आहियूं। जेॾी महिल पाण बेहिए बे पढ़ंदासीं त हिन वावेल खां पोइ हिकिड़ो कॉन्सोनेंट वेंदो ऐं कॉन्सोनेंट खां पोइ वरी जेकर वावेल अचे त हिन जो उच्चार जेको आहे छा थी वेंदो? आवाज़ में थी वेंदो ये वारो उच्चार बेहिए बे। अॻियां पाण खणूं था ॿियो वावेल खणूं था तव्हांखे रहनुमाई जे लाइ। जवानी जेकर तव्हां राइट करणु चाहियो लिखणु चाहियो त हुन लाइ तव्हांजे आसान लाइ हिन खे पाण मिलाए करे कंदासीं जी पंहिंजो टाइम बि बचंदो ऐं सम्झण में आसानी थींदी। वावेल हिते लिखी था छॾियूं
बी पाण खयो बी बी डबल ई बी आई बी ओ बी डबल ओ बी यू बी वाई। हाँ हिन जो पाण जो प्रोनाउंस की कढंदासीं बे डबल बब करूं था बे बाब करूं था बे ये बेब करूं था। हिन जो बे ये बीप कढी सघूं था बे ये जॾहिं पाण ज़ेर ॾींदासीं त पाण खे डबल वावल करिणो पवंदो बेदर ब या बा ए न पर इसमें क्या पढ़बो बाई पढ़बो बेवा को बेवा बई चार दे तो जी पाण पार पढ़ूंगा फोर पढ़ूंगा मतलब असा के बहु चार दे दो ही बे कोन पढ़बो ठीक है ना ही बाय पढ़बो बाय कोन पढ़बो छा पढ़बो बाय पढ़बो ये जेकर मुख्तलिफ कांसोनेंट खंदा से मैच कंदा वेंदा से मिलाईंदा वेंदा से पंहिंज आवाज ठाहींदा वेंदा से तंहिं सां पाण खे उन्हनि खे उच्चारण में मदद मिलंदी ऐं सवलाई थींदी। जेकर को असांखे पढ़ण लॻिया को वर्ड ॾुखियो थो लॻे त असीं उनखे छा कंदा आहियूं मिसाल ॻाल्हि को वर्ड पाण खणूं था नंढे में नंढो खणूं था ठीक है ना मॉर्निंग हाँ ॾिसो जेकर पाण खे पढ़ण में ॾुखियाई थी थिए त पोइ अॻिते हली तव्हांखे सम्झाए वेंदो त हिनखे वरी सिलेबस में पाण हिनखे विराए सघूं था त हिनखे अलॻि करे नंढो लफ़्ज़ करे पढ़ी सिलेबस ॾेई हिनखे पाण हिन में हिसनि में टोड़े सघूं था।